अहम ख़बर खामा के आगाह कयूं पिया। हैदराबाद बोर्ड पारां 11हें दर्जे जे उर्दू पेपर दौरान बदी ने तलहार में छापा हया विया। 80 खां वधीक कॉपी केस कया विया। हेस्को पारां पेपर के वक्त बिजली की लोडशेडिंग सबब शागिर्दन के ॾुखियायूं पेश आयूं। हैदराबाद रीजन में कॉपी केसन की रोकथाम लाइ 3 टीमुन की सरबराही में विजिलेंस टीमूं, कमिश्नर हैदराबाद, बोर्ड चेयरमैन और कंट्रोलर की हिदायतुन ते मुख्तलिफ़ सेंटरन ते छापा हया। तफ़सील वठंदासीं हैदराबाद में नसीर चना खां। नसीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिशारत है, मां तव्हांखे ॿुधाए थो वञा हैदराबाद बोर्ड पारां 9 ज़िलनि में 11हें क्लास के उर्दू के पेपर दौरान बोर्ड टीम मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटर से छापा हया आहिनि। बदी ऐं तलहार में छापनि दौरान 80 खां वधीक शागिर्दनि खे कॉपी केस करे मोबाइलूं ऐं गाइडूं जेके आहिनि उहे ज़ब्त कयूं आहिनि, जॾहिं ते ॿियनि जी जाइ ते इम्तिहान ॾींदड़ न वञण खे निकाली ॾिनी वई आहे। हेस्को पारां पेपर के टाइम दौरान बिजली की लोडशेडिंग सबब उम्मीदवारनि खे इम्तिहान ॾियण में सख़्त मुश्किलातूं पेश आयूं। हैदराबाद रीजन में कॉपी केसन की रोकथाम लाइ 3 टीमुन विजिलेंस टीमुन, असिस्टेंट कंट्रोलर एजाज काका, मेनाज दर्श, जावेद छोरो, अरशद इस्माइल समूह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ कॉलेजनि ऐं स्कूलनि जो दौरो करे 80 खां वधीक उम्मीदवारनि खे कॉपी केस कयो आहे, जॾहिं त ॿियनि जी जाइ ते इम्तिहान ॾींदड़ न वञण खे पिणु निकालींदे उन्हनि जूं सिल्कूं ज़ब्त करे छॾियूं आहिनि। ठीक है, मुंहिंजी महिरबानी नसीर, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।